नाज़िन सांगड़ में सस्ते अटे जा लगल स्टॉल आवाम लाइ बेलाभ बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नादिर बुर्दी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, एक तरफ तो महंगाई गरीब आवाम जो जीण जंजाल करे छड़ियो है, बे तरफ तो ज़िले इंतजामिया पारा सस्ते अटे जो स्टॉल पिण लगाए वियो हो, जेका आवाम के रिलीफ न मिली सकी है। उन हवाले से इन वक्त मैं प्रेस क्लब ॾाढो मौजूद आहियां। इते जेको है सस्ते अटे जे वठण लाइ जेके आहिनि परे परे खां आयल मज़दूर हिते जेको आहिनि उहे कतार में बीठल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि खे जेको आहे सस्ते अघ ते जेको आहे अटो मिली रहियो आहे या न। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। 6 बजे बीठा आहियूं, जेका बि अञा लाइन लॻी पई आहे। हींअर आया आहियूं। घणा ॾींहं थिया तव्हांखे अचो त? असांखे त सुबुह 6 बजे आया आहियूं मुजरी, अञा लाइन में बीठा आहियूं। पहिरीं हलाईंदा 420 में, हाणे 430 में हलाइनि पिया। असां रिआयत कयूं, सही ॻाल्हि आहे। गरीब माण्हू मोड़ी लॻी पियूं आहिनि। कंदे बीठा आहिनि, संगत वारा सभु अंदरि लहियो 4-4 कटा खयूं पिया। तव्हांखे ॾियणो आहे सभिनी खे ॾियो। ऐं उते पुलिस वारनि वटि वञी रखंदा, उहो खणी वरी दुकाननि वटि विकिणनि पिया। सरकारी माल वरी उते वञे पियो दुकाननि में। घटियूं चोथों ॾींहुं अचूं पिया, न घर कमाए था सघूं, न मानी न रोज़ी। हिन जे पुठियां सॼो ॾींहुं सिज लही थो वञे। 430 रुपया हिते महिल 420 रुपया कल्ह हलियो पिया, अॼु 30 रुपया। असांजो मुतालबो आहे त उते मिल ते ॾियनि, पर सही ॾियनि, पर हिते कुझु कोन्हे। हिते ग़रीब माण्हू रोज़ी जे लाइ अचे जा, हिननि जे लाइ सॼो ॾींहुं बीठो हुजे। सुबुह खां वठी असांजे हिते सिज लही थो वञे। तक़रीबन 3 ॾींहं थिया आहिनि, अचूं पिया, पंहिंजी तारीख़ सीड़ायो, टाइम सीड़ायो। असांखे हिते जेके थैली मिले पई 430 रुपए जी। असांजो ॿियो मुतालबो इहो आहे त जा हिते ॾींहुं साॻिए रेट में या फ्लोर मिल ते ॾींहुं हिते रोज़ किराया भाड़ा भरियो अचो। असांखे हिते धिका पिया मिलनि। हिकिड़ा त संगत साथरनि खे माल ॾेयो छॾीनि, ऐं ॿियो त असांखे इंसाफ़ खपे, सही रेट असांखे अटो ॾियनि। दुकानदारनि खे बि जेको माना पंहिंजे हिसाब सां अटो ॾियनि पिया। को माना इंसान जेको मज़दूर माण्हू आहियूं, को टेम पियो मज़दूरी करणी आहे, को न रुगो अटे जे पोयां तो कोन गुज़ारणो आहे। को माण्हू अहिड़ो को इंतज़ार करे, को माण्हू अटो ॿी दुकान खां किथां वठी सघे। माण्हू को मज़दूर माण्हू आहे का, इन लाइ करे बाबा मिल ते वञूं था। अॼु खां करे 430 रुपए जो करे छॾियो आहे। अॻे 420 रुपए जो, अॼु 10 रुपया वधाया आहिनि। कलाक ॿ हलंदो, पोइ वरी बंदि, वरी सुबुह जो नवीं सवें।